बान सैयदाबाद में कंबर वासिन सुमेरा गोपांग ऐं बशीर अहमद गोपांग हैदराबाद जी अदालत में प्यार जो परणू करे छॾियो। तहफ़्फ़ुज़ लाइ प्रेस क्लब पहुची सख़्त एहतिजाज कंदे सुमेरा गोपांग सहाफ़िन खे ॿुधायो त मूं पंहिंजे माफ़ात बशीर सां घरां 3 कपड़नि में निकिरी हैदराबाद जी अदालत में प्यार जो परणू कयो आहे। जेका ॻाल्हि मुंहिंजे माइटनि पीउ अली हसन गोपांग, मुंहिंजा मामा भाइर कलीम ऐं वसीम, चाचा अलीशेर माशूक ऐं ॿिया असांजा वेरी बणिजी विया आहिनि, जंहिं करे असां दरबदरीअ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। जॾहिं त कंडियारो ऐं कमाल देरो पुलिस असां खिलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे। परणू कंदड़ बशीर गोपांग चयो त असांखे पंहिंजे ऐं ज़ाल जे अज़ीज़नि मां जान जो ख़तरो आहे। असां ज़ाल मुड़ुस खे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार सुमेरा जा माइट ऐं मुंहिंजा माइट हूंदा। हिननि IG सिंध SSP कंबर शहदाद कोट ऐं SP नौशेरो फेरोज़ खां मुतालबो कयो त असां ज़ाल मुड़ुस खे तहफ़्फ़ुज़ ॾियारे असां ॿिन्ही जी ज़िंदगी बचाई वञे। अज़हर अली कुंबर, तोंग न्यूज़, जामशोरो।